महर कजे महर। राधे कृष्ण राधे कृष्ण। जय सिया राम जय सिया। अरे 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 हाणे त जय सिया राम चवंदे बि थोरो डपु थो लॻे छो त राम सां गॾु हुन पंजाब वारे राम रहीम जो नालो मुंहिंजे कननि में गूंजजण लॻंदो। वरी राधे कृष्ण चवंदे चवंदे उहा ॻाढ़नि ॻाढ़नि गिलनि वारी राधे मां अची अखियूं न ॻिया बीहंदी आहे। नालो कहिड़ो कम कहिड़ा भॻवान पत जी रखिजे बाबा। पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे साईं असां सिंधी माण्हू हेॾनि भॻवाननि जी पूॼा छो कंदा आहियूं। असांखे शंकर बि खपे साईं बाबा बि खपे गुरु नानक बि खपे लक्ष्मण बि खपे राम बि खपे सभिनी खे मस्को मारणु तमामु ज़रूरी आहे छा न न। असां सिंधी होशियारु माण्हू आहियूं जंहिंमां पंहिंजो कमु निकिरे जंहिंमां पंहिंजो फ़ाइदो थिए उनखे ज़रूरु मस्को लॻाईंदासीं। पर भाई असांखे पंहिंजो भॻवानु आहे न। असांजो पंहिंजो भॻवानु कहिड़ो आहे झूलेलाल। त पोइ असां हिक ते रहूं न हेॾे होॾे भॼण जी कोशिशि छो था कयूं। न मां नथो चवां त ॿिया भॻवान ख़राबु आहिनि त झूलेलाल माना सिंधी सिंधी माना झूलेलाल बराबरि। छा चओ मूंखे जेको न्यापो तव्हांखे ॾियणो हो सो मूं तव्हांखे ॾिनो। हाणे नाटक खे हिते ॿुधायूं जंहिंजे लाइ तव्हां तकलीफ़ करे हिते आया आहियो त हिकु क़दम पुठियां थो वञा वरी उतां खां हिकु शुरू कयां। अरे 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 राधे कृष्ण चवंदे उहा ॻाढ़नि ॻाढ़नि गिलनि वारी राधे मां अची अखियुनि ॻिया बीहंदी आहे। तो भाई ॻाल्हियूं नाला कहिड़ा कम कहिड़ा भॻवान पत जी रखिजे पत जी। हा निर्मला अॼु तोखे गुज़र गई 15 साल थी रहिया आहिनि। तोखां सवाइ 15 साल मूं कीअं गुज़ारिया आहिनि इहो मुंहिंजो मन थो ॼाणे। तुंहिंजे पुट खे पाले ॾिसाए वॾो करण में ही 15 साल कीअं गुज़री विया कुझु पतो ई कोन पियो। हाणे हू वॾो थी वियो आहे पंहिंजी लाइक़ीअ ते वञी लॻो आहे। हाणे मां पाण खे ॾाढो अकेलो अकेलो महसूसु करणु लॻो आहियां। मुंहिंजा दोस्त मूंखे चवनि था त मूंखे ॿी शादी करणु घुरिजे। हीअं हिकु छोकिरी मुंहिंजे दिमाग़ में आहे न न छोकिरी माना माई आहे असांजी उमिरि जेतिरी थींदी। नालो अथसि मोहिनी। हा सुभाउ जी बि ॾाढी सुठी आहे मूंखे थोरी वणंदी बि आहे ऐं मां सम्झां थो उहा जल्दी राहुल खे पंहिंजो बणाए वेंदी। पर निर्मला मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मां राहुल खे कीअं ॿुधायां त मां वरी ॿीहर शादी करणु थो चाहियां। किथे उहो माई मूंखे ॻोल्ही थी हिते त कान अची पहुती। चइनि ॾींहंनि खां हुनखे अवॉइड करणु लाइ सुबुह जो मॉर्निंग वॉक ते न वञी करे शाम जो इवनिंग वॉक ते वेंदो आहे जीअं हुनजे साम्हूं ई न पओ। पर उहो हिते कीअं थी अची सघे मूं त हुनखे पंहिंजी एड्रेस ॾिनी ई कोन्हे। न न न ॿियो कुझु अरे बाप रे तुंहिंजी माई हिते कीअं पहुची वई भॻवान पत जी रखिजे। आई सही अचा थो। हिन वक़्तु हिते तव्हांखे अंदर जी जॻह ॾिठो त कोन न कोन ॾिठो आहे। चइनि ॾींहंनि खां वॉक करण नथा अचो। मां फोन थी कयां त मुंहिंजो फोन बि नथा खणो। पंहिंजे घर जी एड्रेस बि मूंखे कान ॾिनी हुयव। अॼु तव्हांजे चइनि दोस्तनि खे 4 गिलास करेलनि जो जूस पीआरियो तॾहिं वञी हुननि तव्हांजे घर जो ॾस ॾिनो। छा थियो आहे तव्हांखे? हा मां नथा छा थियो आहे तव्हांखे? पेट पुठी बाहूं टंगूं अंडा उजरियूं मतलब त शरीर जो अंग अंग सूर करे रहियो आहे। त मां ॾोर ॾियांव थी न। न मूंखे तव्हां ईअं हथ था लॻायो न त मूंखे सॼे शरीर में हल्की ताई थी थिए। भाई वाह मां ठीकु आहे मां बिल्कुलु ठीकु आहे। तव्हांजो घर त ॾाढो सुठो आहे पर तव्हां त चयो तव्हांजो पुटु आहे तव्हां त अकेला ई नज़र
न आहे न मुंहिंजो पुटु बि मूंसां गॾु ई रहंदो आहे राहुल नालो अथसि ॾाढी महिनत करे मूं हिनखे हिन संसार में आयो पेट खे पटि ॿधी हुनखे पाले निभाए वॾो कयो अथमि हाणे हू पंहिंजी लाइकीअ खे वधी लॻो आहे ऐं पंहिंजी कंपनी जे कम सां पिंपरीअ वियल आहे अच्छा त पोइ तव्हां पंहिंजे पुटु राहुल खे ॿुधायो आहे त असां ॿई वरी शादी करण था चाहियूं अरे तव्हां सम्झो छो न था हिकु पीउ पंहिंजे पुट खे कीअं ॿुधाए त हू वरी घोड़ीअ ते चढ़ण थो चाहे मुरली हेॾा ॿुधो अॼुकल्ह जे यंग जनरेशन जा वीचार काफ़ी प्रोग्रेसिव आहिनि उन्हनि खे हिकु दोस्त सम्झी साण विहारबो आहे ऐं पंहिंजे मन जी ॻाल्हि चई छॾिबी आहे तव्हांखे ख़बर आहे उहो आख़िरी बार मूंसां गॾु कॾहिं वेठो हुनजी माउ जे चौथे वारे हुन खां पोइ हू कॾहिं बि मूंसां गॾु कोन वेठो आहे पर हे ॾाढो गुस्से वारो आहे पहिरीं नंबर जो खड़ूस हर कंहिं ॻाल्हि ते हिकु हणी थींदो आहे हू कंहिं वक़्तु बची सघे थो तव्हां हमेशह महिरबानी करे वञो असां पंहिंजी शादी जी ॻाल्हि ॿाहिरि मिली करे तइ करे ॾींदासीं मां केॾा कान वेंदसि मां हिते वेठी रहंदसि तव्हांजे साम्हूं अरे तव्हां सम्झो छो न था मुंहिंजे मथे में सूर थी पवंदो त मां बाम लॻायांव थी न किथे तव्हां ॾिस ते बाम ॾिस ते न ॾिस बाम न निर्मला हा हिन फोटे मां मूंखे ॾिसी रही आहे तव्हांजी वाइफ हा पर हीअ त गुज़र करे वई आहे न हा पर हिन फोटे मां मूंखे घूरे घूरे न्यारी थी रहंदी आहे पर हीअ हेॾो थुल्हो चश्मो छो पातो आहे घटि में घटि फोटो कढाइण महिल त चश्मो लाहे छॾिया अरे न असल में उहो चश्मो पाईंदी कान हुई हा पर ही फोटो कढाइण महिल हुन ॼाणी वाणी खुले फ्रेम वारो चश्मो पातो ऐं चयई त मुंहिंजो ही फोटो घर जे सभिनी कमरनि में लॻाइजे पर ॾिसो जेकॾहिं मां को लफड़ो करियां त हुनखे साफ़ साफ़ नज़र अचे त असां हिनखे उबतो था ॾेई अरे ही छा था कयो हीअं असांखे ॾिसंदी रहंदी त असांजे नए जुड़ंदड़ रिश्ते खे हिनजी नज़र लॻी वेंदी न बाक़ी तव्हांजी आइडिया ॾाढी सुठी आहे जे कंहिं सुवाल जो जवाबु न थी ॾे त चई छॾी न ईअं न आहे छा आहे न मूंखे का ॻाल्हि थोरो देरि सां सम्झ में ईंदी आहे इन करे जॾहिं ॻाल्हि सम्झ में कान ईंदी आहे तव्हां त मां हा ईअं निकिरी वेंदो आहे ऐं पोइ जॾहिं ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे तॾहिं बि ईअं बि पाण ई निकिरी वेंदो आहे सम्झो कोन्हे न मां थो सम्झां ऐं छा आहे न मां ऐं निर्मला हिकु ई कॉलेज में पढ़ंदा हुआसीं ऐं मूंखे त ख़बर कान हुई त उहो मूंसां कोई एॾो प्यारु कंदी आहे मुंहिंजो त कॉलेज में ईअं हूंदो हो त कॉलेज मां निकिरी सिधो पीउ जी पेजी ते वञी करे वेहणो आहे ओसे पासे में छोकिरियुनि वारा नियारो ॿुधाए हा छा आहे न मां कॉलेज में ॾाढो सिधो साधो हूंदो हुओ हा ऐं कॉलेज में मां थोरो हैंडसम बि हूंदो हा पोइ तव्हांजी छोकिरियूं मूं ते लाइन मारींदियूं हुयूं हा हिकु छोकिरीअ त मुंहिंजी अखि बि मारी हुई हा उहा अखि जंहिं मारी उन अखि वारी बि ॾाढी प्यारी हुई उहा अखि जंहिं मारी उन अखि वारी बि ॾाढी प्यारी हुई थी त पोइ ख़बर पई त हुनखे बाबा रामदेव जहिड़ी बीमारी हुई क्या बात है तो मूंखे ख़बर कान हुई त को निर्मला मूंसां एॾो प्यारु कंदी आहे हिकु दफ़े मां कॉलेज मां निकिरी करे घर वञी रहियो हुउसि त हुन कॉलेज जी गेट ते मुंहिंजो हथु पकड़े वरितो ऐं चयईं ओ मुरली मां तोसां ॾाढो प्यारु कंदी आहियां ॿुधाए मूंसां शादी कंदे की न मुंहिंजो वटि मां हा ईअं हुन वरी मूंखां पुछियो ॿुधाए मूंसां शादी कंदे की न हुनजे वटि मां वरी निकिरी वियो त हुन तुंहिंजी ॿी हा खे हा हा करे सम्झो ऐं चयईं त हल बैरागढ़ में झूलेलाल जी मूर्तीअ खे फेरा अरे मुंहिंजो त असुल बदन ई पसीनो पसीनो थी वियो थर थर कंबण लॻुसि असीं कुझु सम्झ में ई न पियो आयो त छा कयां पोइ तव्हांजो भॻुसि त सिधो वञी घर में ॾिठो सॼा सारा 3 ॾींहं घर खां ॿाहिरि कोन निकितो पर ये 3 ॾींहं वो घर ते चढ़ी आई ऐं हेठि बीह करे वाका करे चवणु लॻी अरे ओ मम्मी इहे चूहे वांगुरु नेर में छा वञी वेठो आहीं ॿाहिरि निकिर न त तोखां किडनैप करे वेंदीसीं अरे ॾाढी बहादुर हुई 52 जी छाती हुअसि अरे मुंहिंजो उहो मतिलबु कोन हो बाबा मुंहिंजो मतिलबु उहो 52 जी छाती हुई माना ॾाढी बहादुर हुई सभु नरेंद्र मोदीअ जे लाइ ईअं चवंदा आहिनि 52 जी छाती अथसि 52 जी छाती अथसि छा न आगे नमूने ये वो ॾाढी बहादुर हुई समझ मां तो हुनजी बहादुरी ॾिसी हुन मूंखां हेठि पारे ऐं हिकु दफ़ो हुन सां शादी करे छॾियो अच्छा पर उहा जेकॾहिं एॾी ज़बरदस्त बहादुर हुई 52 जी छाती अरे छिका अची वेंदो अरे चइबो आहे नरेंद्र मोदीअ वांगुरु हा चओ 52 जी छाती हुअसि पोइ त उहो तव्हांखे फ्री डोमिनेट
अरे न न न न न शादी खां पोइ उनजो काठीअ खां बि कठोर मन असीं मथे खां बि बुलाए थी अरे उहो कॾहिं मुंहिंजो नालो ई कोन खणंदी हुई हमेशह रुगो केॾा ॿुधो था ॿुधा थी। अरे बाबा तव्हांजे बारे में नथो चवां निर्मला मूंखे इहे सॾु कंदी रहंदी हुई हा पर मूंखे सम्झ में नथो अचे तव्हां ज़ालू पंहिंजे मुड़ुस जो नालो छो न खणी आहे हुनजो नालो न खणी हेॾा ॿुधो था ईअं चवण जे पुठियां को ख़ासि कारण आहे छा? मां थी तव्हांखे सम्झायां सम्झायो हेॾा सां हृदय जी लाई सां रोज़ एहसास ॿुधो ॿिनि दिलयुनि में ठह सां धड़कननि जो वास छा जे सुर में आ सिक समायल सजणीअ जी नालो न खणी हेॾा ॿुधो था ईअं चवण जो इहो त कारण ख़ासि आहे। वाह 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 छा त चयो अथव पर केॾो बाउंसर मथां ई मथां हलियो वियो हिकु अखर बि सम्झ में कोन आयो हिन जो मतिलबु तव्हांखे बि कविता जो शौक़ु आहे तव्हांखे बि जो मतिलबु छा मतिलबु तव्हां बि कविता कंदा आहियो? हा जहिड़ी तरह जेठालाल खे बबीता जो शौक़ु तहिड़ी तरह मूंखे कविता जो शौक़ु मतिलबु त वणंदी ॾाढी आहे पर हथ कान ईंदी आहे चओ त ॿ चारि लाइनूं पेश कया मारियो तव्हां बि ॿ चारि लाइनूं लाइन मारियो मतिलबु तव्हां बि खणी ॿ चारि लाइनूं ॿुधायो हा कल्ह राति जो ई लिखी शायदि तव्हांखे पसंदि अचे हुजेव ॻाल्हि में को वज़न त उहा ॻाल्हि बिलाशक जॻह अॻियां ज़ाहिर करे हुजेव ॻाल्हि में को वज़न त उहा ॻाल्हि बिलाशक जॻह अॻियां ज़ाहिर कयो पहिरीं ॿी का रखो घर में पोइ पहिरीं कम वारीअ खे ॿाहिरि कयो मुंहिंजे नखे में अखियूं विझो ऐं पंहिंजा वीचार आज़ादु छॾे ॾियो मूंखे शर्म थो अचे कमॉन मुरली हेॾा अचो मुंहिंजे नखे में ॾिसो छा थो नज़र अचेव गैस सिलेंडर छा मुंहिंजे नखे में तव्हांखे गैस सिलेंडर थो नज़र अचे न न मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजो एक्स्ट्रा गैस सिलेंडर जी डिलीवरी अचण वारी आहे उहा अञा कान आई आहे अरे बाप रे जे गैस वारो हिते आयो ऐं तव्हांखे मुंहिंजे घर में ॾिठई ऐं मूंखां पुछई तव्हां मुंहिंजा केरु आहियो त मां हुनखे कहिड़ो जवाबु ॾींदुसि त चइजो इहा मुंहिंजी गर्लफ्रेंड धर्म जी गर्लफ्रेंड आहे धर्म जी गर्लफ्रेंड हा छो धर्म जी मां धर्म जी भेण धर्म जो भाउ धर्म जो भाउ सभु थी सघे थो त गर्लफ्रेंड छो नथी थी सघे हा वञो तव्हां चांहि पीअंदा हा चांहि पीअंदा हा मां ठाहियां न न मां ठाहियां थी पर तव्हां पीअंदा छा अरे तव्हांखे तकलीफ़ थींदी बाबा ज़ालुनि जी तकलीफ़ जो ख़्यालु करे मर्द पंहिंजी मनमानी न कना त अॼु हिंदुस्तान जी आबादी एतिरी वधी कोन वञे हा कोई आयो आहे केरु आयो हूंदो और मां सम्झां थो त वञी दरवाज़ो खोलियो ॾिसो तव्हां हिकु कमु करियो तव्हां अंदरि बेडरूम में वञी लिखी पाओ न न मां केॾा कान वेंदसि मां हिते ई वेहंदसि त ठीकु आहे तव्हां हिते ई वेझो ॿाहिरि न अचिजो प्लीज़ हा प्लीज़ प्लीज़ हा ॿाहिरि न अचिजो ओके केॾो ॾकणो आहे अरे बाप रे गैस वारो कोने त केरु आहे एटम बम आहे एटम बम केरु आहे एटम बम मुंहिंजो पुटु राहुल आयो आहे राहुल हा वेरी गुड हाणे मां बि सही आहियां तव्हां बि सही आहियो ऐं तव्हांजो पुटु राहुल हिते अची वियो आहे हाणे तव्हां पंहिंजे पुट खे साफ़ साफ़ ॿुधायो त असां ॿई शादी करणु था चाहियूं ऐं फॉर्मली असां ॿिन्ही जी हिक ॿिए सां सुञाणप कराए छॾियो कमाल ॿुधाए पेट्रोल थो चवे त भाउ सां मुंहिंजी सुञाणप कराए ॾिसो तव्हां हिकु कमु कयो तव्हां बेडरूम में वञी करे लिखी पाओ न न ऐं हू सिधो बेडरूम में घुसी आयो त अरे न बाबा हू कॾहिं बि अंदरि सिधो बेडरूम में कोन वेंदो आहे हू पहिरीं अची करे किचन में पाणी पीअण वेंदो आहे तो जीअं ई हू किचन में वेंदो मां तव्हांखे इशारो कंदुसि ऐं तव्हां खां निकिरी वञो ओके पक्का हा पक्का वञो पर ॿुधो तव्हां हुन सां शादीअ जी ॻाल्हि कॾहिं करण वारा आहियो ओ सुभाणे चिठीअ में लिखी करे ॿुधाए छॾींदुसि चिठीअ में लिखी हा पर पंहिंजो पाण में ॻाल्हाइण लाइ चिठीअ में लिखण जी कहिड़ी ज़रूरत अरे बाबा तव्हांखे सम्झ में कोन ईंदो तव्हां अंदरि वञी करे लिखो पर तव्हां हुन सां प्यार हा असांजी शादी जी अरे हा बाबा वञो अरे जल्दी वञो बाबा हिन उमिरि में ज़ालुनि खे किथे किथे थो लिकाइणो पवे अरे ॿुधो तव्हां हिकु कमु कयो मुंहिंजे बेडरूम सां लॻल पुठियां मुंहिंजो बाथरूम अथव तव्हां हुन में वञी करे लिखी पाओ ओके ॿाहिरि न अचिजो प्लीज़ मां हथ थो जोड़ियांव हे भॻवान पापा हा हा अरे जल्दी दरवाज़ो खोलियो हा अचां थो बेटा अचां अच्छा बेटा अच्छा अच्छा दरवाजो खोलण में एडी देर छो लगाव हां किथे हुआ हां हां अच्छा ओ
बात में हाँ शावर वठी रहे हो। शावर वठी रहे हो हाँ। तो दरवाजे के अंदर आ घड़ी छो लगाई हुई वो हाँ हाँ छा ओ छाए जो अॼुकल्ह चोरियूं जाम थियण लॻियूं आहिनि न, इन करे मां जॾहिं बि बाथरूम में शावर वठण वेंदो आहियां न त दरवाजे के अंदर कड़ी लगाए वेंदो आहियां। चोरन वट सभी दरवाजन जी डुप्लीकेट चाबी होंदी है ना, तो आराम सां दरवाजो खोले चोरी करण अंदर ईंदा। तव्हांजो भी कमाल है पप्पा। पप्पा ई तव्हां छा पिया कयो? पुट हूं तो तू अंदर अची करे किचन में पहिरीं पानी पीअण वेंदो आई न, अॼु तोखे पानी कोन पीअणो आहे छा? पप्पा पहिरीं मूंखे बाथरूम वञणो आहे। अॼु बाथरूम कोन वञणो आहे। ई तव्हां छा पिया चओ? पासे थियो प्रेशर वठी रहियो आहे। न अॼु उमास जो ॾींहुं आहे, अॼु ॾाढो भारी ॾींहुं आहे। अॼु अहिड़ियूं ॻाल्हियूं कोन कबियूं आहिनि पुट। ऐं जेसि ताईं तुंहिंजे प्रेशर जी ॻाल्हि आहे, प्रेशर त सॼी दुनिया ते आहे पुट। एटम बम जो प्रेशर, पाकिस्तान जो प्रेशर, टेररिस्ट जो प्रेशर, स्वच्छता जो प्रेशर, ऐं हिननि सभिनी खां छुटकारो पाइण जो हिकिड़ो ई तरीक़ो आहे, योगा। हिकिड़ो उहो साहु अंदरि खणो। पासे थियो पप्पा, पासे थियो। अरे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध पुट, अरे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। हाणे ही अंदरि हली वियो आहे। हाणे हिकु ज़िलज़िलो ईंदो, धरती थर थर कंबण लॻंदी, आसमान अची पट पवंदो। पप्पा 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 आऊं मूंखे घणो दफ़ा चई छॾियो अथमि, जॾहिं आऊं अंदरि कमु कंदी हुजां त अंदरि कोई न ईंदुमि, न त आऊं कमु छॾे वेंदमि। ये कम वारी माई आहे। लॻा नथी न? हिनखे कॾहिं रखियो आहे? न मूं कोन रखियो आहे। आऊं पंहिंजो पाण खे पाणे ई रखियो अथमि नंढा साहिब। व्हाट? अव्हांखे सम्झ में कोन ईंदो नंढा साहिब। आऊं थी अव्हांखे सम्झायां। आऊं जंहिं के पती हुयमि न, उहे अव्हांखे अकेलो छॾे मथे हला विया अथमि। तॾहिं खां आऊं जे नंढनि ॿारनि जी जवाबदारी आऊं जे मथां अची पई अथमि। तव्हांजा नंढा एॾा सारा ॿार। तव्हांजा पति छा कंदा हुआ? उद्योगपति हुयमि। व्हाट? हाँ पुट, हिन जो उद्योगपति पति हमेशह पति उद्योग में ही लॻल हूंदो हो। हर साल हिकु नंढो मां हुनजी ॻाल्हि नथो करियां, पर इहा ॾिसण में त कम वारी माई लॻे नथी। मतिलबु अव्हांखे ॾिसणी वैसणी कम वारी माई रखणो अथव, पर आऊं अव्हांखे साफ़ साफ़ चई छॾिणो अथमि साहिब त आऊं खे जीअं आऊं खे वणंदो तीअं ई रहणो अथमि, पर हा कमु पहिरें नंबर जो करणो अथमि। अॼु अव्हां पुछो पंहिंजे पापा खां, अॼु आऊं ऐं पापा खे केॾो ख़ुशि रखियो अथमि। हाँ ॾाढो ख़ुशि रखियो अथई। ये झुकी करे ये झाड़ू थी पाए, घिसे करे बासण थी साफ़ करे, सटे कपड़ा थी धोए, धीरे मुंहिंजे दिल में थी घर करे। ॾाढी साफ़ दिल वारी माई आहे, ॾाढी साफ़ दिल वारी। पप्पा मां हिन जे सुभाउ जी ॻाल्हि नथो करियां, हिन जे साज सिंगार जी ॻाल्हि थो करियां। हेॾी महांगी साड़ी, हेॾा सारा गहना, महंगे परफ्यूम जी खुशबू, ही सभु छा आहे? स्मार्ट। व्हाट? असांजो देश हाणे स्मार्ट थींदो पियो वञे पुट। स्मार्ट गाॾियूं, स्मार्ट मोबाइल, स्मार्ट एरोप्लेन। स्मार्ट पप्पा। इहो सभु ठीकु आहे पप्पा, पर हीअ कंहिं बि एंगल सां कम वारी माई लॻे कान थी। अरे पुट, कम वारी मायुनि खे हमेशह उन ई एंगल सां ॾिसणु घुरिजे, न त उन्हनि जा सैंडल खाइण लाइ तयार थी वञणु घुरिजे। पप्पा। ओ माई जी साहब। सब कम पूरो थी वियो? आऊं तॾहिं साहब। बेडरूम साफ़ थी वियो? आऊं तॾहिं साहब। बाथरूम साफ़ थी वियो? आऊं तॾहिं साहब। हां वट बाथरूम साफ़ थी वियो अथई, जेको प्रेशर चढ़ी वियो आहे न उहो बि करे लाहे अच वञ। पप्पा ऐं ही बि पाण सां गॾु खणंदो वञ। हाणे पोरो मूंखे छो था ॾियो? स्वच्छता अभियान, पंहिंजो कचरो पाण खे ई साफ़ करणो आहे। पप्पा यू आर इम्पॉसिबल। अरे मुंहिंजी मां, तोखे कम वारी माई बणजण जी कहिड़ी ज़रूरत हुई? हे साहिब, हाणे त आऊं खे पंहिंजो कमु पूरो करणो अथमि, पोइ त निकिरणो अथमि। अरे बाबा, हाणे कोई कम कोन करणो आहे, हाणे तो निकिर था। जे पघार पूरी वठणी अथमि त कमु बि त पूरो ई करणो अथमि न साहिब। अॼु मां पुट खे साफ़ साफ़ ॿुधाइणो अथमि, पोइ त निकिरणो अथमि। अरे कुछ कोन ॿुधाइणो आहे, तूं महिरबानी करे निकिर था। न आऊं कान वेंदसि। अरे निकिर। आऊं कान वेंदसि। अरे तो समझो आऊं सर। कान वेंदसि। अरे वंदो। आऊं कान अरे वेंदसि। बाबा आऊं कान वेंदसि। आऊं कान वेंदसि। ही सब छा ली रहे होते? हां ही सब छा है? हां ही सब छा है? ही सब छा है? पासे वारे घर में नओ कम मिलियो अथई त असांजो कम अध में छॾे वेंदी आहे? न ईअं कोन हलंदो। पहिरीं अंदरि हली करे असांजो कमु पूरो कर, पोइ जॾहिं खपे उन कमनि जे हल अंदरि हली करे किचन में बासण साफ़ कर। हल सब बासण साफ़ थी विया। हाँ?
ना ना तू ये नथो करे सगी मां छा नथो करे सघां? हां 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 तू मूं वांगुरु हां ये नथो करे सगी पप्पा न इहो हां करण जो हक़ सिर्फ़ मूंखे आहे न हिन जो पेटेंट मुंहिंजे नाले ते रजिस्टर आहे हिन जा सभु हक़ वास्ता मुंहिंजे नाले ते आहिनि तूं इएं हां नथो करे सघीं पप्पा सॉरी सॉरी पर पुट तूं त अॼु कंपनी जे कम सां पिंपरीअ में हुई न हिकु अर्जेंट सिचुएशन अची वई उन करे कमु अध में छॾी वापसि अचिणो पियो हाणे वरी हिकिड़ो नओं टेंशन अहिड़ो छा थियो आहे पुट असांजी कंपनी खे हिकु वॾी कंपनी टेक ओवर कयो आहे त इहा ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे न पुट कहिड़ी कंपनी केएम होल्डिंग्स अच्छा अच्छा पंहिंजी केएम होल्डिंग्स हाणे मुंहिंजो माटेलो चाचो थींदो मुंहिंजो बॉस हाणे ख़बर न मुंहिंजी नौकरी रहंदी की आहे न पुट रहंदी मुंहिंजो माटेलो नंढो भाउ ॾाढो प्रैक्टिकल ऐं इंटेलिजेंट माण्हू आहे हा सो त मूंखे ख़बर आहे हुन करे मूं मम्मी खे न वई अरे तुंहिंजी माउ खे गुज़र कए त कंहिं साल थी विया अरे मां हिन फोटो जी तो ॻाल्हि करियां हीअ ॿुधो कंहिं करे रखियो आहे ओ मां सम्झां थो ओ कमवारी माई सफ़ाई करण वक़्तु त तव्हां छा करे रहिया हुआ तव्हां हिनखे सुबुह नथे करे सघिया अरे जीअं त मम्मी खे कुझु सुख ॾिनो कोन मरण खां पोइ त सुख सां रहंदोसि अरे नंढा साहिब तव्हां पंहिंजे पप्पा सां हीअं करे करे ॻाल्हाईंदा तव्हां असांजे प्राइवेट मामले में टंगण आहियो जेको कमु करणु सो कयो ऐं हलिया वञो वञा थी आंखे बि अव्हां जी फालतू ॻाल्हियूं ॿुधाइण जी शौक़ु कोन अथमि ऐं हा हिन खां पोइ मम्मीअ जे फोटो हथ न लाइजांइ अंडरस्टैंड अंडरस्टूड इंग्लिश मुलगी शिकली प्रगती झाली आई एम सॉरी नंढा साहिब पर अव्हां खे वचन ॾियणो अथमि तव्हां जेको कमु हिते करणु आई था उहो पूरो करे ई त निकिरणो अथमि हैव अ नाइस डे हैव अ नाइस डे हैव अ नाइस डे हैव अ नाइस डे बाप रे हिते केॾी न गर्मी थी वई आहे अरे तुंहिंजी मां तोखे कमवारी माई बणजण जी कहिड़ी ज़रूरत हुई त भला ॿियो छा करियां अरे पर ही सारी ही देवर कमवारी माई था लॻो डज़ंट मैटर ॾिसो तव्हां महिरबानी करे हलिया वञो प्लीज़ मां त कान वेंदसि भला हाणे असां कम जी ॻाल्हि कयूं कयो बाबा कयो ॾिसो 6 महीना अॻु असां पाण में मिलिया हुआसीं बराबरि पोइ रोज़ मिलण लॻासीं हिक ॿिए खे पसंदि करण लॻासीं 3 महीना अॻु असां ॿिन्ही शादी करण जो फ़ैसिलो हाणे मां पंहिंजे माउ पीउ जी अकेली थी आहियां मुंहिंजी मम्मी त मूंखे छॾे मथे हली वई बाक़ी बचा पप्पा उन्हनि खे गले जो कैंसर आहे वो बस 6 महीननि जा ई महिमान आहिनि ऐं तलाक मिलण खां पोइ जॾहिं खां मां अमेरिका मां हिते अची रही आहियां त मुंहिंजे पीउ खे बसि हिकु ई चिंता लॻल आहे त मुंहिंजी शादी वरी कॾहिं थींदी मां वरी कॾहिं सुखी गुज़ारींदसि हुन मुंहिंजे रिश्ते जी ॻाल्हि घणनि ॾींहंनि लाइ पर तव्हां मूंखे पसंदि पइजी विया इन करे मां घड़ीअ घड़ीअ तव्हांखे फ़ोन कंदी थी रहां पर तव्हां मुंहिंजो फ़ोन ई नथा खणो इन करे मूंखे पाण हिते अचिणो पियो इहो पुछण लाइ त हा या न अरे बाप रे हाणे मां चई थी छॾियां हाणे मां अंदरि कोन वेंदी अरे तव्हां सम्झो छो न था हू तव्हांखे ॾिसंदो त ॾाढी गड़बड़ थी वेंदी तव्हां किचन में वञी लिखो प्लीज़ अरे बासण घणा था साफ़ कयां मुंहिंजे मथे में सूर थो थिए अरे बासण आहिनि किथे बासण त तव्हां सभु धोइण जा न वञो वञो अॼु वञी पंहिंजा हथ साफ़ कयो पंहिंजो मुंहुं साफ़ कयो पंहिंजा वार साफ़ कयो जल्दी अंदरि वञी करे लिखो ही आख़िरी बार इन खां पोइ मां वरी अंदरि कान वेंदीसां अरे वञो हाणे त वञो हाणे त पर वञो तव्हां मूंसां शादी जी ॻाल्हि अरे चयो मां हुन चिठीअ में लिखी ॾींदोसांसि वञो तो मां पक हा वञो तोबा हेॾा हीअ थी वञे होॾा हूअ थी वञे वॼंदा रहो भॻवान राहुल जो पप्पा आयो छो मां राहुल जो पप्पा लॻा नथो छा अंकल मुंहिंजो नालो काजल आहे हाँ ॾाढो सुठो नालो रखियो आहे तुंहिंजे भाउ राहुल राहुल छा थियो मुंहिंजे राहुल खे अंकल राहुल घर में आहे न कंपनी जे कंहिं कम सां कंहिं ॿाहिरि वियो आहे छो तोखे हुन में को ख़ासि कमु हो हा पर तव्हांखे ॿुधाइण जहिड़ो न आहे हाँ केरा ये छोकरी ये रोए थी राहुल का मम्मी
वो न के त गुज़र के कई साल थी गया है पुट। तव्हां त चुप कयो। मम्मी हां काजल राहुल जी गर्लफ्रेंड हाणे जेका मां न्यूज़ तव्हांखे ॾियण वारी आहियां न उहा आहे त ॾाढी सुठी पर मूं लाइ ॾाढी ख़राब ॻाल्हि थी पई आहे। तूं सम्झो कोन पुट? तव्हां ई त सम्झी सघो था। छो त तव्हां हिकु मां आहियो। तव्हां राहुल खे जनम ॾिनो आहे। अरे तरसो पुट ॾाढी चक्कर पई करी तोखे का ग़लतफहमी थी रही आहे। न डॉक्टर कंफर्म कयो आहे। तव्हां राहुल जी मां आहियो? न तव्हां राहुल जे ॿार जी मां बणजण वारी आहियो। ॾिठे मां टेस्ट मैच खेॾण जी सोचे रहियो हुउसि मुंहिंजे पुट त T20 खेॾे छॾी। पर पुट ही सभु थियो कीअं? हाणे हिन उमिरि में तव्हां यादि ॾियणो पवंदो त ॿार कीअं थींदो आहे। चुप रो न पुट रो न। रोहाना त छा कयां मूं इहा न्यूज़ जीअं ई राहुल खे ॾिनी त हू पिंपरी बैठी पियो ऐं हाणे वापसि आयो आहे त मुंहिंजो फोन बि नथो खणे। असल पंहिंजे पीउ ते वियो आहे इन करे असांखे पाण जे हिते अचिणो थो पए। हा न त मां हिते छो अचां। हाणे मम्मी तव्हां ई ॿुधायो मां पंहिंजे पप्पा खे कहिड़ो जवाबु ॾींदसि। वो बिल्कुलु सच थी चई मूंसां बि साॻियो ई प्रॉब्लम आहे। मां पप्पा खे कहिड़ो जवाबु ॾींदसि? हा मम्मी तव्हां मूंखे प्रॉमिस कयो तव्हां मूंखे वचन ॾियो त तव्हां मुंहिंजी ऐं राहुल जी शादी कराईंदा। हा प्रॉमिस वचन अथई। चओ कंहिंजो कसम खणा? मुंहिंजो न उनजे हिन पीउ जो। हा अरे हरू भरू मूंखे छो था विच में आणो भाई? थैंक यू मम्मी थैंक यू पप्पा। मां पप्पा खे वञी ॿुधायां थी त राहुल जा मम्मी अरे पप्पा तरसो पुट तोखे का ग़लतफहमी थी आहे। ये ब्रॉड गेज जी ट्रेन कोने ये नैरो गेज जी ट्रेन आहे। अरे तोखे का ग़लतफहमी थी आहे पुट। अरे तव्हां करे छा रहिया आहियो बाबा? ही घर कंहिंजो आहे हिन में रही केर पियो आहे ऐं भाड़ो केर पियो वसूल करे? अॼु जो ॾींहुं ई बुरो आहे। सभिनी खे मुंहिंजे घर में अची करे मां थियणो आहे। अरे मुंहिंजो घर आहे कि न मैटर्निटी हो। अरे भाई असां ॿई थोड़ा ॾींहं अॻु बरसाति में 5 मिंट गॾु भिॼिया हुआसीं। उन सां तव्हां प्रेग्नेंट कीअं था थी सघो भाई? तव्हां हिकु कमु कयो तव्हां वञी करे हॉस्पिटल में पंहिंजो चेकअप वेकअप करायो। थी सघे तो तव्हांजे पेट में को गोलो थी पियो हुजे। कमाल आहे मां वज़न करण जी मशीन ते चढ़ियुसि कोन। 2 रुपए जो सिक्को अंदरि विधुमि कोन। मुंहिंजे नाले जी टिकट पाण ई ॿाहिरि अची वई। मुरली असां ॿिन्ही जी शादी थींदी पोइ त मां राहुल जी मां बणिजी वेंदसि न। अरे पर हाणे इहो मुमकिन न आहे न। छो मुमकिन आहे? अरे बाबा हाणे राहुल हुन छोकिरी खे प्रेग्नेंट करे छॾियो आहे। त छा थी पियो? अरे बाबा हाणे पहिरियों असांखे हुननि जी शादी कराइणी पवंदी न। जे सभिनी खां पहिरीं मां चवंदुसि त पंहिंजे पुट खां पहिरीं मां घोड़ी ते चढ़ण थो चाहियां त माण्हू छा चवंदा? कुझु कोन चवंदा। ॾिसो मां तव्हांखे हथ थो जोड़ियां तव्हां असांजी शादी जी ॻाल्हि खे हमेशह लाइ विसारे छॾियो बसि। मूंखे ख़बर हुई ऐं हाणे त पक थी वई आहे। तव्हां में हिम्मत ई न आहे। 100% कंफर्म। अरे ॻाल्हि हिम्मत जी न आहे बाबा। इन करे मूं पंहिंजो पाण ई फ़ैसिलो वठी छॾियो आहे। क्या? हाणे वठो ठीक है शादीअ जो कार्ड। ए तरसो बाबा हर कंहिं ॻाल्हि में ईअं रॉकेट वांगुरु स्पीड थोरो ई पकड़ंदी आहे। मूंखां बिना पुछण जे तो मुंहिंजो नालो शादीअ जे कार्ड में बि लिखाए छॾियो। मिस्टर मुरली मां कंहिं अहिड़ी जहिड़ी न आहियां जो हिन सां सुभाणे नथा। ये मुंहिंजो ऐं मिस्टर डोडेजा जे शादीअ जो कार्ड आहे। सुभाणे सुबुह जो 12 बजे भोपाल सिंधियो एसोसिएशन में मुंहिंजी शादी थियण वारी आहे। हुन सां ज़रूरु अचिजो। तू नहीं और सही और नहीं और सही। अचो त सुठो न ईंदा त गोड़ घटि थींदो पर ईंदा त सुठो लॻंदो। निर्मला ही सब तुझे करे थियो आहे। मां तुझे साम्हूं कुझु कोन चई सघंदोसि ऐं हाणे मोहिनी जे साम्हूं कुझु कोन चई सघंदोसि। अरे मां हिन मोहिनी खे कीअं ॿुधायां त हुनजो ख़्यालु हर रोज़ मुंहिंजे दिलि में ईंदो आहे ऐं जॾहिं मां हुनखे ॾिसंदो आहियां मुंहिंजी दिलि में कुझु पर न हीअं हिमत विञाइण मां कमु कोन वरंदो। मर्द थी मुरली मर्द थी। यस I am a man. I am a superman. I am a he-man. हाणे ॾिसजो कहिड़ी धमाल थो मचायां। सॼे भोपाल में ढंढोरो पिटाईंदुसि। सभिनी यारनि दोस्तनि खे घुराईंदुसि ऐं सुभाणे हिन जी शादीअ में वञी 501 रुपया लिफ़ाफ़े में विझी करे ॾेई ईंदो।
अरे पर सॼी रात केतिरा फोन्स केतिरा मैसेजेस माय गॉड मूं त हिकु बि मैसेज कोन पढ़ियो ऐं छा हूंदो हिन मैसेजनि में व्हाट्स रॉन्ग विथ यू डार्लिंग व्हाई यू आर नॉट पिकिंग अप माय फोन व्हाट शुड आई टेल माय पापा घड़िया घड़िया उहो ई ॻाल्हि ॾिस तुंहिंजे चवण ते मां तुंहिंजे पप्पा खे फोन कयो हुननि खे ॿुधायोमांसि त मां तव्हांजी धीअ जो बॉयफ्रेंड थो ॻाल्हायां त हिकदमि चई ॾिनई कृपया प्रतीक्षा करे आप कतार में हैं मूंखे तोसां कुझु ॻाल्हाइण न आहे अंडरस्टैंड गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग। चिट्ठी आई है 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 पप्पा तव्हां जॾहिं बि को लफड़ो कंदा आहियो न चिट्ठी खणी अची साम्हूं बीहंदा आहियो अरे सुबुह तव्हांजी चिट्ठी पढ़ण ते मूंखे ॾाढी इरिटेशन थींदी आहे जेको चवणो अथव वात सां चओ चई कोन सघंदो सुबुह सुबुह जो तव्हांजी चिट्ठी मुंहिंजो मूड ऑफ करे छॾींदी आहे तव्हां हिन उमिरि में अरे तव्हांखे को शर्म वरम बि आहे की न लिखियो अथव थोड़ो अचे थो थोड़ो अचे थो हाँ लिखियो त उहो प्रेग्नेंट आहे केरु प्रेग्नेंट आहे अरे तूं मूं ॾांहुं आखियूं फाड़े छो पियो हरी बाबा मां त हिन गेम मां कॾहिं जो रिटायर्ड हर्ट करे आउट थी चुको आहियां तुंहिंजी गर्लफ्रेंड प्रेग्नेंट आहे ओ तव्हां चओ छा पिया सुबुह सुबुह वात मां वाई त सड़े कढो हूअ हीअं कीअं थी प्रेग्नेंट थी सघे हाणे तूं इहो पंहिंजे पैदा करण वारे पीउ खां थो पुछी पप्पा यू आर इम्पॉसिबल हिकु मिनट कंहिं कई आहे तव्हां सां इहा वाहियात ॻाल्हि ॿुधायो कंहिं कई आहे तव्हां सां इहा वाहियात ॻाल्हि मूं कई आहे हा तूं हीअं कीअं थी चई सघी मूं सोचियो कि मुंहिंजा फादर इन लॉ थियण वारा आहिनि त मां हिननि सां थोरो मज़ाक कयां मज़ाक हा छो करे अहिड़ो मज़ाक आहे मूं सोचियो ही तोखे गुस्से में ॿ ॻाल्हियूं ॿुधाईंदा त अरे न हिते ॻाल्हि उभती आहे मतलब त मां हिनखे कोन ॿुधाईंदो आहियां ही मूंखे ॿ चारि ॻाल्हियूं ॿुधाईंदो रहंदो आहे छा न मतलब त असांजे ओड़े पाड़े में का बि माई प्रेग्नेंट थींदी आहे न त ही मूं ॾांहुं अखियूं फाड़े निहारण लॻंदो आहे तव्हांखे सम्झ में अचे थो तव्हां अलायो छा पिया कहिड़ी ॻाल्हि कंहिंजे अॻियां कजे आहे न एतिरो त अकुल आहे न तव्हां में ओ सॉरी पर पुट तोखे पका आहे न त तूं प्रेग्नेंट कान आई ही छा मूंखे प्रेग्नेंट कंदो हां अरे तोखे पाण ते भरोसो आहे कि न हिन में कॉन्फिडेंस कान अथई तव्हांजी हिम्मत कीअं थी चवण जी राहुल पप्पा सां हिन तरह ॻाल्हाइबो आहे अरे तूं रहण ॾे न बाबा असां पीउ पुटनि जो पाण में ईअं हलंदो रहंदो आहे हा चओ थी वियो हां तव्हांजो ॻाल्हाए करे थी वियो ॻाल्हाए करे थी वियो हा ॻाल्हाए करे थी वियो हा त तव्हां किथे वञण लाइ तयारु थियो न मां तयारु थियो आहियां अरे हा मां वञण लाइ तयारु थियो आहियां हा वञो हा ओके बाय सॉरी तयारु त ईअं थियनि ॼण पंहिंजी शादीअ ते वञी रहिया हुजनि वीचार त कुझु अहिड़ो ई हो छा चयो न मुंहिंजे चवण जो मतिलबु हो त मां पंहिंजे दोस्त जे पुट जी शादीअ तां लंच करे पोइ घर मोटंदुसि इन करे तव्हां लंच ते मुंहिंजो इंतज़ारु न कजो हा थैंक यू वेरी मच बाय असां बि लंच लाइ ॿाहिरि ई वञण वारा आहियूं और चाइनीज़ खाईंदासीं तव्हां बि गॾु हलो न हा न मूंखे चाइनीज़ कोन वणंदो आहे छा आहे न चाइनीज़ खाइण सां असुल अखियूं चुचियूं थी वेंदियूं आहिनि पोइ असांखे का बि शइ साफ़ नज़र कान ईंदी आहे ऐं पोइ असां कंहिंजी बि ज़ाल खे पंहिंजी ज़ाल करे सम्झंदा आहियूं कुझु त सोचे सम्झे ॻाल्हायो न मूं चवण पियो चाहियो त मुंहिंजे लाइ त डबल पकोड़ा छोला सयूं पटाटा इहो ई सुठो थींदो न चङो बाय ओके बाय Bye. Bye. Take care. You also take care. Have fun. You also have fun. ये चाइनीज खाई करे पर घणो न खाइजो हा अखियूं चुचियूं थी सॉरी बाय How sweet. ई छा पई करी मजाक मूंखे हिन तरह जो मज़ाक बिल्कुलु पसंदि न आया पर अॼु त ईअं हुजे त अची छो प्रकट थी त ॿियो छा कयां
पप्पा तुझे लाइ पुछी पुछी थकाइन त छोकरो किथे आहे तोखे एतिरा फोन किया SMS किया WhatsApp करे करे सॼी डेटा खत्म थी वई पर तू पढ़ी किथे तो आई एम सॉरी काजल बस चई छॾे सॉरी जॾहिं खां तू मूंखे प्रपोज कयो अथई तू मूंखे किथे किथे वठी वेंदो आहे कॾहिं शॉपिंग मॉल में कॾहिं कॉफी शॉप में कॾहिं मूवी ॾेखारण ऐं जॾहिं खां मां तुंहिंजे प्रपोज़ल लाइ हा कई आहे तू मूंखे केॾा कोन वठी वियो आहीं इलेक्शन खटण खां पोइ प्रचार बंदि थी वेंदो आहे सॉरी 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 मजाक करे रहे हो मजाक इट्स ओके पर तुंहिंजी मम्मी आहिनि न एकदम सॉलिड आहिनि हा अरे मुंहिंजी मम्मी त हिकु मिंट मुंहिंजी मम्मी आहे मतलब हा तुंहिंजी मम्मी क्यूट क्यूट गोल मटोल टेडी बेयर वांगर मुंहिंजी मम्मी टेडी बेयर मुंहिंजी मम्मी पर तोखे कीअं ख़बर कल्ह हुननि त हिते मूंखे प्रॉमिस कयो त उहा असां ॿिन्ही जी शादी कराईंदा मुंहिंजी मम्मी तोखे प्रॉमिस कयो हा किथे हिते हा हिन घर में हा ही सोफा हा ये ही टेबल हुई अरे हा बाबा भितियूं बि साॻियूं हुयूं हा ऐं भितियुनि ते फोटा बि साॻिया लॻल हुआ हा अरे साॻिया ई हुआ हिकु मिंट ही केरु आहे मुंहिंजी मम्मी जॾहिं मां 15 सालनि जो होसि तॾहिं स्वर्ग सिधारे वई त कल्ह जेके हिते हुआ से केरु हुआ केरु हुई छा राहुल तू पंहिंजी मम्मी खे बि नथो सुञाणी दिस इज टू मच काजल अरे तोखे मजाक करणो आहे त घटि में मुंहिंजो माउ जो त न उॾाए शी इज पार्ट ऑफ मी आई एम टू क्लोज टू हर ऐं तूं हेॾी देरि खां हीअ मम्मी करे रही आहीं मूंखे ईअं लॻण लॻो त मां ई कूड़ ॻाल्हाए रहियो आहियां ऐं मां पंहिंजी मम्मी जे जेके ॿी स्त्री जो सोचे नथो सघां जे कॾहिं मुंहिंजे पप्पा ॿी शादी करण जी ॻाल्हि बि कई आहे न त मां दीवार जे अमीताभ बच्चन वांगुरु पंहिंजे हथ ते लिखाए छॾींदुसि त मेरा बाप चोर है न मेरा बाप चालू है तू प्लीज हाणे मुंहिंजे पप्पा जी ॻाल्हि करणु बंदि करियो प्लीज तू वेह राहुल तू पंहिंजे पप्पा खां एतिरो रूडली छो ॻाल्हाईंदो आहीं तू मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधाए ही तुंहिंजा सगा पप्पा आहिनि की न फ्लिपकार्ट जी ग्रैंड सेल मां ऑर्डर करे घुरायो अथई ॾिस काजल ये असांजो फैमिली मैटर आहे तू प्लीज असांजे प्राइवेट मामले में टंग न अड़ाए थोड़नि ॾींहंनि में असांजी शादी थियण वारी आहे नुंहुं बणिजी हिन घर में ईंदसि मां हक़ आहे मूंखे सभु कुझु सम्झण जो त इन ॻाल्हि ते असांजो डाइवोर्स बि थी सघंदो आहे सम्झी डाइवोर्स हा त पोइ असां हीअं छो न कयूं छा असां शादी ई नथा कयूं हा ठीकु आहे अरे न अरे काजल असांखे चाइनीज़ खाइण हलणो आहे न चाइनीज़ खाइण सां अखियूं चिचड़ जी वेंदियूं आहिनि अरे काजल केतिरो गुस्सो अची वियसि चरी आहे अरे मम्मी हिकु कम वारी खे मम्मी सम्झी वेठी आहे पर तूं चिंता न कर मां जेसिताईं हिन घर में आहियां तेसिताईं हिन घर में ऐं हिन ज़िंदगीअ में मां तुंहिंजी जॻह कंहिंखे बि न वठणु ॾींदुसि बिकॉज़ आई लव यू ममा फ्रॉड आयो के गरीब माण्हूअ खे ईअं सताइबो आहे भॻवान पुछंदो तव्हां सां भॻवान पुछंदो भले मुझे हाय लॻंदो मुंहिंजी हाय हिन ग़रीब जी हाय लॻंदो भले लगे के गरीब माण्हूअ सां ईअं मज़ाक कबो आहे पर हिकु ॻाल्हि यादि रखी छॾिजे हाणे हीअ शादी थियणु मुमकिन न आहे छो मुमकिन आहे अञा हाणे ई त तव्हां मुंहिंजे मरंदड़ पीउ जे लुॾंदड़ हथनि खां सोन जा 101 रुपया वरितव ऐं लॾूअ सां पंहिंजो वात बि मिठो कयव हाणे मूं लॾू खाधो किथे न तुंहिंजे पीउ जो घड़ियाले जे पेंडुल मां वांगुरु लुॾंदड़ हथु मुंहिंजे वात ताईं पहुचे उन खां अॻु में ई लॾू घुरी करे मुंहिंजे कुर्ते खे किरी मां लॾू खाइण लाइ कंदो ई रहिजी पर हिकु ॻाल्हि यादि रखिजे तो चयो हो त तुंहिंजी शादीअ ते अचां हा मां तुंहिंजी शादीअ अटेंड करण लाइ उते पहुतुसि त हिकु थुली कारी आदिवासी छोकिरी उते दुल्हन बणिजी करे वेठी हुई मां अंदरि गिड़ियुसि त सभई मूंखे वराए विया
चई त असांजो इहो रिवाज आहे त ॿाहिरीं ज़ात जो जेको बि पहिरियों माण्हू असांजे अंदरि ईंदो असां उन सां पंहिंजी धीअ जी शादी कराईंदासीं। अरे मुंहिंजी त जान ई निकिरी वई। उते लिक छिप रांदि कंदे हेॾां होॾां भॼंदे जीअं तीअं उन्हनि खां जान बचाए करे सिधो जॉगिंग ट्रैक ते अची पहुतुसि। तोखे फोन कयां त पुछी पक करियां त तो चयो त हिकदमि हेॾा हलिया अचो ॾाढो वॾो प्रॉब्लम थी वियो आहे। मां तुंहिंजे घर पहुतुसि त तुंहिंजो मोड़ो बि नाथी साहब अची विया, नाथी साहब अची विया चवंदे चवंदे मूंखे 101 रुपया सोन जा मुंहिंजे हथ में ठूसे छॾियाऊं। ॿियो सभु कुझु पोइ वणियो, 101 रुपया बि वणिया पर ॿियो कुझु कोन वणियो। छा न वणियो? जे तव्हांखे को प्रॉब्लम हो त मुंहिंजे पप्पा खे चओ हा त तव्हां मां तव्हांखे पसंदि न आहियां। अरे मूं रड़ियूं कयूं वाका कया पर तुंहिंजे घोड़े पीउ जे कननि में त पर्दा ई कोन्हनि न। थोड़ी देरि खां पोइ मुंहिंजो ई आवाज़ मुंहिंजे ई कननि में पड़ाड़ा करे गूंजी थी रहियो पड़ाड़ा। पर मां वरी पियो चवां यादि रखजांइ हाणे हीअ शादी थियणु मुमकिन न आहे। छो हीअ शादी थियणु मुमकिन न आहे? कंहिंजी शादी जी ॻाल्हि हली रही आहे हिते? असांजी मतिलबु त अवांजी खे अवांजी शादी ॾाढी चिंता लॻल अथमि साहिब। तव्हांखे चिंता अथमि? हा छाहे न कल्ह जंहिंमहिल ओ तव्हांजी गर्लफ्रेंड हिते आई न गुड न्यूज़ खणी तॾहिं खे हिते ई वणो तॾहिं हुन खे अवां जी मम्मी सम्झी मम्मी मम्मी चई रोई रोई गले लॻणो। शट अप पप्पा, तव्हां हिनखे ॿुधाए नथा सघिया त हीअ मुंहिंजी मम्मी न आहे? ही तव्हां छा करे रहिया आहियो पप्पा? पुट असांजे घर में हिते हिकिड़ो दरवाज़ो हूंदो हो न। अरे छा दरवाज़ो हूंदो हो? मां उहो ॻोल्हे रहियो आहियां। तव्हां कल्ह हिते हुआ न जॾहिं काजल हिते आई तव्हां हुनखे ॿुधाए नथा सघिया त हीअ मुंहिंजी मम्मी न आहे? हाणे हिनजो हिसाब करे हिनखे घर मां ॿाहिरि कढोसि। हा हिनजो हिसाब करण में तव्हांखे कहिड़ो प्रॉब्लम आहे? न प्रॉब्लम हिसाब करण में बस मां हिते जेसि ताईं वापसि अचां तेसि ताईं हीअ हिन घर मां हली वई ओड़ घुर्जे। अंडरस्टैंड? हिकु लॾू खाधो अथमि त ही हाल आहे। जे ही हिंदाणो घर खणी ईंदुसि त उहो अलाए छा कंदो। बाप रे केॾियूं रड़ियूं थो करे, केॾो गुस्सो थो करे तव्हां ते। हिकु दफ़ो शादी करे मां हिन घर में आयसि अहिड़ो सिधो कंदीसांसि जो तव्हां सां वॾे वाक़ई ॻाल्हाए बि न सघंदो। ॾिसो हीअ असांजे घर जो शख़्सी मामिलो आहे। तव्हां महिरबानी करे हिन ॻाल्हि में पंहिंजी टंग न अड़ायो। छो न अड़ायां? कुझु ॾींहंनि में मां बि हिन फैमिली जो हिसो बणजण वारी आहियां। अरे पर हाणे इहो मुमकिन न आहे न। छो मुमकिन न आहे? अरे बाबा हाणे राहुल हुन छोकिरी खे प्रेग्नेंट करे छॾियो आहे त सभिनी ॾिसो मुंहिंजे पप्पा त महाराज खे बहुरत कढण लाइ हितां जी एड्रेस बि ॾेई छॾी आहे। हुन तूं ॼाण आयो हिते। ॾिस मूंखे कंहिं सां शादी कान करणी आहे। मूंखे कुझु कोन करणो आहे। तोखे जे शादी करण जी तकड़ आहे न त तूं बिला शकी था वञी सघीं। अच्छा हा त पोइ मुंहिंजे प्यार में छो पिया? हा मोरली हेॾा ॾिसो मन जी ॻाल्हि मन में न रखणु घुरिजे। जहिड़ी तरह वहंदड़ पाणी खे रोकण सां पाणी ख़राब थी वेंदो आहे अहिड़ी तरह वहंदड़ मन खे रोकण सां ज़िंदगी ख़राब थी वेंदी आहे। ऐं हिते त ॿ ज़िंदगियूं ख़राब थींदियूं तव्हांजी ऐं मुंहिंजी। तूं बिल्कुलु ठीक थी चई मोहिनी पर हिन उम्र में ॿी शादी। इट्स ओके। अरे पर मुंहिंजो पुटु छा चवंदो? माण्हू छा चवंदा बुढो हिन उम्र में पंहिंजी लाइफ जी रीडेवलपमेंट करण हलियो आहे। त असांजी ज़िंदगी जी अञा चङी एफएसआई बाक़ी आहे। हुनजो फ़ाइदो त वठण ई घुरिजे न। तूं इहे मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे मुंहिंजी शुगर न वधाए सघी आहे। रोज़ सुबुह जो उथी करे ब्लड प्रेशर ऐं शुगर चेक करणो पवंदो आहे। एंजियोग्राफी करायल हार्ट घिसी विया आहिनि शरीर जा सभु पार्ट। शुगर ॾकाए थो, ब्लड प्रेशर चकराए थो, पासे वारे जो कारो कुतो सॼी राति भौंकी भौंकी निंड बिठाए थो। इन करे त चवां थी मुरली त सचे साथ जी ज़रूरत हिन उमिरि में ई पवंदी आहे। ॾिसो असां सभु ईश्वर वटां 1 रुपयो ख़र्च करण लाइ वठी वेंदा आहियूं। हिक ई ज़िंदगी, हिकु ई रुपयो। 4 आना नंढपण में, 4 आना जवानीअ में ऐं ज़िमेदारियूं संभालींदे कुल 12 आना ख़र्च करे छॾींदा आहियूं। 12 आना ख़र्च कया तो नंढपण जवानी ऐं ज़िमेदारियुनि लाइ। दिन सभु कुझु सभिनी खे हाणे त हक़ आहे तोखे। बाक़ी बचियल 6 आननि मां 4 ख़ुशियूं ख़रीद करी तूं पंहिंजे लाइ। तूं इहो मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे मूंखे रिझाए न। मुंहिंजो होश मूंखां विञाए छॾियो मुरली। पंहिंजो होश विञाए छॾियो। गुम थी वञो मुंहिंजे ख़्यालनि में, गुम थी वञो मुंहिंजे ख्वाबनि में। हाय
त नशीला नेणा आहिनि तुंहिंजा दिल त चवे पई त तुंहिंजे नेणनि जी गहराईअ में असल गुम थी वञा जॾहिं नेण नेण में अटकी वञे जॾहिं दिल जॻह तां खिसकी वञे त छा प्यार उन्हीअ खे चयो वञे उनखे ई प्यार चयो वञे त मूंखे प्यार आहे प्यार आहे प्यार आहे प्यार आहे प्यार आहे मूंसां शादी कंदा प्यार आहे राहुल सां ॻाल्हि कंदा मूंखे बुखार आहे मां घड़ीअ घड़ीअ तव्हां में भरोसे जी हवा भरींदी थी रहां ऐं तव्हां घड़ी घड़ी उनखे पंक्चर करे फुस कंदा था रहो अरे छा करियां मुंहिंजी गाॾी जा सभु टायर ई पुराणा थी विया आहिनि न हाणे वरी पक्का ई पक्का महाराज हूंदो मुंहिंजे पप्पा खे हुन ते ॾाढो भरोसो आहे मां कॾहिं हुन सां मिली न आहियां पर तव्हां हुन सां मिठो मिठो ॻाल्हाए मस्को वस्को हणी असां ॿिन्ही जी शादी जो फर्स्ट क्लास मुहूर्त कढाए वठिजो मां त तेसिताईं चांहि ठाहे थी अचां तोखे ॾाढी तकड़ आहे शादी करण जी आहे हा पर मां हिकु ॻाल्हि सां ॿुधाए थो छॾियां राहुल जी हिते अचण खां अॻु में हिन पंडित खे घर खां ॿाहिरि कढणो आहे ओके अरे मुरली महबूबाणी जो घर हे ई आहे हा इहो ई आहे मां अचां थो ओके बट आई एम नॉट ओके अरे तव्हां केॾा ओके थी सघो आई एम ओके भाई तव्हां बराबर ओके हुजो पर मां बि ओके छो नथो थी सघां अरे भाई इहो मुंहिंजो नालो आहे ओम प्रकाश किशन चंद शॉर्ट में ओके अच्छा त तव्हां सभु ॻाल्हियूं शॉर्ट फॉर्म में कंदा आहियो ओम प्रकाश जी ओ किशन चंद जी के ओके वाह 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 वीएस शॉर्ट फॉर्म में वियो साईं ईटी के एतिरो टाइम कोन्हे अच्छा एतिरो टाइम मूंखे छोकिरी ॾिसण वञणो आहे अच्छा तव्हां बि पंहिंजे पुट जे लाइ छोकिरी कोन्हे रहिया अरे पुट लाइ न पंहिंजे लाइ कमाल आहे सभई ॿुढा हिक ई महिल उथी खड़ा थिया अरे हेॾा अचो हाणे तव्हां ई ॿुधायो 5 साल अॻु मुंहिंजी घरवारी गुज़र करे वई हाणे हिन उमिरि में घर जो रंधिणो संभालण लाइ का त घुर्जे न कमाल आहे हिकु गिलास खीर पीअण लाइ सॼी सारी मैं छो था पाण वटि रखो सुहिणी सलाह ॾियांव तव्हां हा ॿियो अड़े का रसोइण खणी पाण वटि रखो एमपी हाणे घर में तव्हांखे रसोइण में मेंबर ऑफ पार्लियामेंट घुर्जे ठीकु आहे 4 ॼणियूं आहिनि रेखा ममता सुषमा जया जेका चओ वठी ॾियांव अरे एमपी यानी त महंगी पवंदी रसोइण रखण महंगी पवंदी अच्छा रसोइण रखण महंगी पवंदी घर में दाल रखण सस्ती पवंदी हाणे एचएससी माना ॿारहों दर्जो अरे ही सभु छॾियो ऐं केबीसी माना अमिताभ बच्चन अरे कन्या खे ॿार अचण चओ तव्हां ॿिन्ही जो चेहरो ॾिसी करे शादी जो मुहूर्त कढी ॾियांव पर नॉर्मल पंडित त छठी ॾिसी करे मुहूर्त कढंदा आहिनि न मां नॉर्मल न आहियां हा उहो त नज़र पियो अचे अरे मुंहिंजे चवण जो मतिलबु आहे त मां नॉर्मल पंडित वांगुरु न आहियां मां माण्हू जो नेरो ॾिसी करे उनखे हुनजो पास्ट प्रेजेंट ऐं फ्यूचर ॿुधाए सघंदो आहियां हा त महाराज स्वामी मुंहिंजो नेरो ॾिसी करे ॿुधायो न त छा मुंहिंजो पुटु मुंहिंजी ॿी शादीअ लाइ तयारु थींदो ईटी के माना एतिरो टाइम कोन्हे एसएससी केबीसी माना कन्या खे ॿाहिरि अचण लाइ चवां हा अची वई मूंखे तव्हांजी भाषा अची वई मोहिनी JAB जल्दी अच भजंदी मतलब भोपाल म्युनिसिपल कॉर्पोरेशन नो ब्यूटीफुल माइंड ब्लोइंग चार्मिंग अरे ओ पंडित हिन BMC जो असली नालो मोहिनी आहे तव्हांजे यजमान दीवान सलामत राय जी धीअ जंहिं असांजो संग ॻणण लाइ तव्हांखे हिते मोकिलियो आहे मुंहिंजे यजमान सलामत राय जी धीअ ओके
अरे ना इन सां शादी करण घुर्जे इन महबूबाणीअ खे रस्ते तां हटा हिन खे पंहिंजे रस्ते ते आण पंडित। महाराज स्वामी जे तव्हां जो पंहिंजो पाण सां ॻाल्हाए करे थी वियो हुजे त महिरबानी करे असांजो मंडप में विहारण जो मुहूर्त कढी ॾियो। असां थोरो तकड़ में आहियूं। जैन के जम्मू एंड कश्मीर। नो जल्दी न करो मूंखे साफ़ नज़र अची रहियो आहे, बिल्कुलु साफ़ नज़र अची रहियो आहे। हा मूंखे बि साफ़ नज़र अची रहियो आहे त तव्हांजे अखियुनि में केॾो कचरो भरियल आहे। मूंखे बिल्कुलु साफ़ नज़र अची रहियो आहे त हिन बीएमसी मोणीअ जो मिलणु सिर्फ़ु हिकु ई शख़्स सां सही थींदो। ओके हिन सां अरे हिन ओम प्रकाश सां। अरे ओ पंडित मूं हीअ चुल्ह पंहिंजी खिचड़ी रधण लाइ ॿारी आहे बाबा, तूं पंहिंजो फुल्को सेकण लाइ का ॿी चुल्ह वञी करे ॻोल्ह। हीअ मुंहिंजी नरम नरम इडली आहे ऐं मां हिन जो गरम गरम सांभर आहियां। अरे परे सेड़ी पंहिंजे सड़ियल सांभर खे इडली सां गॾु हमेशह मेदू वड़ो ई सुठो लॻंदो आहे। हीअ इडली मां मेदू वड़ो कीअं थी लॻे असांजी जोड़ी? तव्हांजी जोड़ी मतिलबु त तूं हिते असांजो संग कढण न पाण लाइ संग ॻोल्हण आयो आहीं। मोहिनी तुंहिंजे पीउ त कंहिं फ्रॉड खे हिते मोकिलियो आहे। मूं त ॾिसीसि ॼण को सांड त बेले मां भॼी निकितो हुजे। पापी तुंहिंजे पापा जो मटको भरिजी वियो आहे। काई ॻाल्हि न आहे, मां मटको हटाए करे नई बाल्टी रखी छॾींदुसि। अरे पंहिंजी का बंदि कर न त शराब ॾेई करे काव बढ़ाए छॾींदोसीं। न काव न तव्हां हिनखे काव न झिरक बणाइजो ऐं मूंखे झिरकी। हा ऐं पोइ मां घर घर वञी करे साई दाल जो दाणो दाणो चुगी चुगी करे खणी ईंदुसि ऐं मां बि चांवरनि जो दाणो चुगे चुगे करे खणी ईंदसि ऐं पोइ असां खिचड़ी रधे करे खाईंदासीं। ऐं ॿुधो जे माए जी दाल मिलेव न त उहा बि खणी अचिजो। माए जी दाल जा मेदू वड़े तरह सां पाण बि खाईंदासीं। ऐं हिन अरे चलो यादि आयो असांजी खिची जे कुन ते जेको ओडीपी होटल वारो आहे न उन जो मेदू वड़ा ठाहिण वारो माण्हू भॼी वियो आहे। असां ईअं छो न करियूं उहा मेदू वड़ा ठाहिण वारे जी नौकरी हिन पंडित खे था वठी ॾियूं। अरे पापी मां मेदू वड़ा तरींदुसि। अरे पंडित तमामु सवलो आहे। ॾिस छा आहे न मेदू वड़नि जो जेको मसालो पीसियल हूंदो आहे न उहो हीअं हथ में खणिजे हीअं गोल 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 करे उन में आङूठे सां हीअं टुंग कजे ऐं पोइ उहो मेदू वड़ो पंहिंजी चोटीअ में हीअं विझी छॾिजे। इन मां ॿ फ़ाइदा थींदा। हिकु त मेदू वड़े जो टुंग बराबरि सुठो ठहंदो ऐं वरी टियों मेदू वड़ो मथे ठाही को पियो हूंदो। अहिड़ी तरह ही पियो मेदू वड़ो जॾहिं 8-10 मेदू वड़ा हिक ॿिए जे मथां जमा थी वञनि तॾहिं पंहिंजी इहा चोटी टहिकंदड़ तेल जी तईअ में विझी छॾिजे। ही माण्हू मुंहिंजी बेइज़ती करे रहियो आहे। मां तुंहिंजे पीउ खे चवंदुमि त हिनखे कढ ऐं मूंखे रख। बीएमसी अरे हिन बेकार माण्हूअ खे छॾ ऐं मूंखे पकड़। HDFC हरामखोर हिरपत बाद धोखे बाद फांदे बाद चोर जल्दी निकल तां न त MSD महेंद्र सिंह धोनी न मोचड़न सां धोईंदो। अरे पापी दुष्ट कपटी ऐसा तो करे। ये चंपल किंजो आहे? मुंहिंजो आहे। ओहो केड़ी न सुठी थियण वारी नो आहे मुंहिंजी। घर खां ॿाहिरि फिटी कयल चंपल वापसि थी आणे ॾे। अरे भैया तो वापस की अची वई चंपल वापस कराए। अचो ना अचो अचो है ना अचो ना अरे HDFC इन हिरपत बाद धोखे बाद फांदे बाद किथे नथी आवे निकल ता ॿाहिरि न त तेजी जुबान ते लगाम ॾियो। इज़त सां ॻाल्हाइनि हिन सां। काजल जा डैडी आहिनि। Oh no! सही राहुल जो घर आहे। हाँ पापा ही राहुल जो घर आहे। ऐं ही राहुल जा पप्पा आहिनि। हाँ पापा ही राहुल जो पापा आहिनि। त हल थी तुंहिंजी शादी मां अहिड़े छोकिरे सां हर रिश्त कोन कंदुसि जंहिंजो पीउ पंहिंजी ॿी शादी करण जी तयारी थो करे। हल मुंहिंजा पप्पा हा ॿी शादी हा कैसा हिन सां
ओ तो तव्हांखे भी काजल वांगुर गलतफहमी थी रही है। गलतफहमी? हां, तव्हां इन कम वारी खे मुंहिंजी मम्मी समझी रहिया आहियो। कम वारी? हां। ए ही कहिड़ो नओं नाटक आहे कम वक्त पंहिंजे लाइ घर वारी, पंहिंजे लाइ कम वारी। अरे जंहिंखे घर वारी बणाइण घुरिजे तंहिंखे तूं कम वारी बणाइण लाइ पापी। मां तोखे हथ तो जोड़ियां, मुंहिंजा बिना टुंग वारा मेरे वड़ा। तूं मुंहिंजे पुट खे न ॿुधाए त मां ॿी शादी करण जी सोचे रहियो आहियां। हिकु शर्त ते कहिड़ी? तूं मुंहिंजे मुंहिंजे जे विच मां निकिरी वञी त पापा तव्हां न काजल डैडी तव्हां हिते अचो। मां त तव्हांखे ॿुधायां त तव्हांखे कहिड़ी मिसअंडरस्टैंडिंग थी रही आहे। सम्झाए मूंखे। आपे चयो हिन पंडित जे बच्चे ॾखणा घुरी रहियो हो। त ॾियो खाने जेको घुरेव पियो। अरे ॾखणा में तुंहिंजो हथ घुरी रहियो हो। हां हां अहिड़ी त लौंडड़ी वारी चप्पल शांति रखंदी मां शांति कर। अरे शांति में ॾींदी सां पहिरीं तव्हां सिर्फ़ शादी लाइ हिकु दफ़ो हा कयो त पोइ शांति बि पाण सां गॾु ई हूंदी। हिकु पासे शांति, हिकु पासे तव्हां। अरे उहा शांति न मुंहिंजी मौत। तव्हां गुस्सो चालू करे छॾी। तव्हांखे ख़बर आहे हिते कहिड़ी वॾी मिसअंडरस्टैंडिंग थी रही आहे। मां कंहिंखे वही क्लैरिफिकेशन ॾियां त हीअ मुंहिंजी मम्मी न आहे। पापा मां तव्हांखे साफ़ साफ़ ॿुधाए थो छॾियां त अॼु जी तारीख़ में मुंहिंजी का बि मम्मी कान्हे। मुंहिंजी सिर्फ़ु हिकु ई मम्मी हुई, हीअ निर्मला देवी। 15 साल पहिरीं हिन दुनिया मां चालाणो करे वई। हाँ पापा, राहुल जी मम्मी के हार्ट अटैक थियो हो। अरे कोई अटैक बटैक कोन आयो, हिन जे करे मरी वई मुंहिंजी मां। पुट तोखे ग़लतफहमी थी रही आहे। तव्हां जे करे मरी वई न। पुट तूं हमेशह ईअं मूं मथां इल्ज़ाम हणंदो। इहो इल्ज़ाम न आहे, इहो सच आहे ऐं मूंखे हिननि खे हीअ सच ॿुधाइणी पवंदो। पुट तूं पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधे न। विल प्लीज़ शट अप। ये सब छाए पुट? पापा ॾिसो तव्हां काजल जा डैडी आहियो, उन्हीअ करे मां तव्हां खां कुझु बि लिखाइण ठीकु नथो सम्झां। पर प्लीज़ इहा ॻाल्हि सिर्फ़ु पाण ते रखिजो। ठीक आहे। जॾहिं मुंहिंजी मम्मीअ खे तकलीफ़ थी त हुनखे सम्झ में अची वियो त हुनजी हार्ट में वॾो प्रॉब्लम आहे। हुनजी हिकु वॾी ऑपरेशन कराइणी, पर हिन माण्हू वटि हुन ऑपरेशन लाइ पैसा न हुआ। तव्हांखे ख़बर आहे ही कंहिंजो पुटु आहे? मुंहिंजो ॾाॾो केरु आहे ॿुधायो? रियल स्टेट एंड स्टील मार्केट जा किंग मिस्टर खूबचंद महबूबाणी। अच्छा हाँ, ही माण्हू हुननि जो वॾो पुटु आहे। हुननि जे गुज़ारे वञण ते लखे माण्हू अची पहुता हुआ। वो माण्हू जिसने मुंहिंजो ॾाॾो थे, हुनजे अंतिम यात्रा में लखे माण्हू अची पहुता, पर हिकु माण्हू न। पुछो केरु? हू पाण। अरे भाई हू पाण कीअं अची सघियो? अरे ही जो पी छो त हुननि हिनखे घर मां ॿाहिरि कढी छॾियो, पंहिंजा सभु रिश्ता टोड़े छॾिया हुई। अच्छा पर राहुल तुंहिंजे ॾाॾे तुंहिंजे पप्पा सां ईअं छो कयो? मूंखे ख़बर न आहे ऐं ही कुझु ॿुधाइनि त ख़बर पवंदी न। हिन माण्हू वटि त सभिनी सुवालनि जो हिकु ई जवाबु हूंदो आहे। हाणे पप्पा तव्हां ई ॿुधायो, को बि पीउ पंहिंजे सॻे वॾे पुट खे घर मां ॿाहिरि कढी पंहिंजे माटेले नंढे पुट खे किरोड़नि जी मिल्कियत कीअं न ॾेई वञी सघे? वेट तूं तो चवण चाहीं त तुंहिंजे ॾाॾे यानी त हिन जे पीउ हिनखे घर मां कढी करे पंहिंजी सॼी मिल्कियत पंहिंजे माटेले पुट खे ॾेई वञी? हा, हिन जो मतिलबु त तव्हांजे पीउ ॿी शादी कई हुई? हा, अम्मा जे जल्दी गुज़ारे वञण खां पोइ छाकाणि त मां नंढो होसि इन करे मूं ख़ातिर बाबा खे ॿी शादी करणी पई। हिन जो मतिलबु त ॿ शादियूं करण जो कीड़ो तव्हांजे खून में आहे। हल तुंहिंजी शादी हिन घर में हरगिज़ कोन थींदी। हल पापा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। अरे छा ॻाल्हि ॿुधा? सुभाणे तुंहिंजे पीउ ॿी शादी कई ऐं तोखे घर मां कढी छॾी त मुंहिंजी सिकली ते धीअ जो छा थींदो? पापा अहिड़ो कुझु बि न थींदो। हिनजी मां त तव्हांखे गारंटी ॾियां। मूंखे तुंहिंजी गारंटी त खपे। मूंखे गारंटी तुंहिंजे पीउ जी खपे त हीअ ॿी शादी कोन कंदा। तव्हां अहिड़ी काई गारंटी न ॾिजोसि, न त असांजे रिश्ते जे वारंटी जूं चिथड़ियूं थी वेंदियूं। तव्हां वरी शुरू थी आहे। घणे भेरा चयो अथमि त ॾिसो ही माण्हू ॾाढो बदमाश आहे। संभाले ॻाल्हायो। राहुल खे पंहिंजनि ॻाल्हियुनि में फासाए पंहिंजो उल्लू सिधो करण थो चाहे। ॻाल्हियुनि में तव्हां पापा खे फासाए रहिया आहियो। तोखे ख़बर न आहे, तव्हांखे मुंहिंजो कसम आहे। पापा तव्हांखे मुंहिंजो कसम आहे, तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधणी पवंदो। तव्हांखे मुंहिंजो कसम। अरे चुप! ही मुंहिंजो घर आहे। का लोकसभा या पार्लियामेंट कोन्हे जो सभु पार्टियूं हिकु ई महिल उथी करे झगड़ो करण लॻंदियूं। अरे मूंखे बि त कुझु ॻाल्हाइण ॾियो। मुंहिंजी ज़िंदगी जो सुवाल आहे। ठीकु आहे, सभई हाणे मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो। भले कंहिंखे बुरो लॻे, पर मां ॿी शादी वो न कंदो। न
मूंखे हिन माण्हूअ ते बिल्कुल भी भरोसो कोन्हे। पापा मुंहिंजी ख़ुशीअ ख़ातिर ऐं काजल जे डैडी खे भरोसो ॾियारण खातिर तव्हां मम्मीअ जो कसम खणो त तव्हां ॿी शादी कोन कंदा। खणो कसम। अरे खणो न, कसम खणो। छॾो पाछो। खणो कसम। खणा तो बाबा खणा। मां मुरली महबूबाणी पंहिंजे पुट जी ख़ुशी ख़ातिर इहो कसम थो खणा त मां हिन जन्म में ॿी शादी कोन कंदुसि। त पोइ करियो शादीअ जूं तयारियूं। राहुल पुट हीअ थींदी तुंहिंजी ऐं हीअ थींदी मुंहिंजी। हलो हलो शादी जी तयारी कयूं। ठीक आहे पंडित जा पुट, अॼु तुंहिंजो पलड़ो भारी आहे पर मां बि मुरली खे हथ में वञण कोन ॾींदसि। कुझु न कुझु त करणो ई पवंदो। अरे वरी कंहिंजी मिटी पलीत करण जी सोचे रही आई माई। अॼु तव्हां जेका हिते मुंहिंजी मिटी पलीत कराई उनजी मूंखे ई त करणी पवंदी न सफ़ाई। हिसाब सां आहे परे थियो, हिक ॿिए खां बिल्कुलु परे थियो, परे थियो, सेपरेट थियो। छा थियो पप्पा? न न अञा खतरो टरियो कोन्हे। राहुल बेटा मां पंहिंजी धीअ जी शादी तोसां करण लाइ तयार आहियां पर मुंहिंजो हिकु शर्त आहे। शर्त? जेसिताईं इहा शादी कोन थी आहे तेसिताईं मां मुंहिंजी धीअ ऐं इहा BMC मुंहिंजी हिन ई घर में रहंदासीं। हिन घर में? हा पप्पा तव्हां विधीजो त ठीकु आहे पर इहे कम वारी ते छा लाइ घुरिजे? शादी कैसे क्या? न मूंखे मंज़ूर आहे, मूंखे मंज़ूर आहे। गुड वेरी गुड। त हाणे हिक ई मंडप में थींदियूं ॿ शादियूं। सुबुह जो तुंहिंजी ऐं शाम जो मुंहिंजी। न न न न न इन में रिस्क आहे, इन माण्हू जो भरोसो कोन्हे। सुबुह जो मुंहिंजी शाम जो तुंहिंजी। हलो हलो वगा वगा ठारियूं, माडो माडो ऑर्डर ॾियूं। अचो अरे मुंहिंजो बि हिकिड़ो शर्त आहे। मुंहिंजो बि हिकिड़ो शर्त आहे। वरी कहिड़ो शर्त आहे? राहुल मूं तुंहिंजो सभु ॻाल्हियूं मञियो। हा हिन पंडित जे चवण ते मूं तुंहिंजी माउ जो कसम खणी करे बि चयो त मां हिन उमिरि में ॿी शादी कान कंदुसि। हा पर हाणे मुंहिंजो बि हिकिड़ो शर्त आहे। कहिड़ो? जेसि ताईं ही भई शादियूं पूरियूं कोन थियूं आहिनि ऐं जेसि ताईं सभु हिन घर में आहिनि तेसि ताईं ही महाराज पंहिंजी इहा चोटी कोन खोलींदो। हिन जी चोटी हमेशह ईअं ई बीठी रहंदी। अरे पपी शो जी मुझे चोटी जे पुठा पियो आहे। शादी कैंसिल कर। ठीक है ठीक है। BMC मुने लाइ मूंखे तुंहिंजो इहो वाहियात शर्त मंज़ूर आहे। हलो भाई हलो शादी जी तयारी कयो। अचो मिठाई मिठाई ऑर्डर ॾियो। वगा वगा दबायो। अचो अचो अचो। हाणे हिन घर में थींदियूं ॿ शादियूं। सुबुह जो हुन पंडित जी ऐं शाम जो मुंहिंजे पुट जी ऐं राति जो हिन घर में थींदी मुंहिंजी भॼन मंडली। मुंहिंजी ॿेड़ीअ तई विच सीरत